अहम खबर अवांखे ॾींदा हलूं। इलेक्शन कमीशन जे ॿिनि नवनि मेंबरनि हलफ़ खणी वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा ॿिनि नवनि मेंबरनि खे हलफ़ वरितो आहे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हमीद खान नवनि मेंबरनि खे इलेक्शन कमीशन जो हिस्सो बणजण ते मुबारकबाद ॾिनी। उमर हमीद खान चयो त सदर आरिफ अलवी ॿिन्ही मेंबरनि जी मुक़ररी कई आहे, जंहिंखां पोइ समूरनि सूबनि मां इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी मुकमल कई वई आहे। याद रहे त 30 मई ते सदर आरिफ अलवी पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा मां इलेक्शन कमीशन मेंबरनि जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी हुई। ऐवान सदर जे तर्जुमान जो चवणु आहे त पंजाब मां बाबर हसन भरवाना ऐं खैबर पख्तूनख्वा मां जस्टिस रिटायर इकरामुल्लाह खान इलेक्शन कमीशन जो मेंबर तौर मुक़रर कया विया आहिनि। ऐवान सदर मूजिब मुक़ररियूं आइन जे आर्टिकल 2/2002 ते बेएतमादी तहत वज़ीर आज़म जे मुशर्रफ़ ते कई वयूं आहिनि। ॿई पोस्टूं अॻूणे मेंबरनि जे रिटायर थियण खां पोइ ख़ाली थियूं हुयूं। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कंदा हलूं। इलेक्शन कमीशन जे ॿिनि नवनि मेंबरनि हलफ़ खणी वरितो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा ॿिनि नवनि मेंबरनि खे हलफ़ खणाए वरितो आहे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हमीद खान नवनि मेंबरनि खे इलेक्शन कमीशन जो हिस्सो बणजण ते मुबारकबाद पिणु ॾिनी आहे। उमर हमीद खान चयो त सदर आरिफ अलवी ॿिन्ही मेंबरनि जी मुक़ररी कई आहे, जंहिंखां पोइ समूरनि सूबनि मां इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी मुकमल कई वई आहे।